दोस्तों, कुछ ग़लतियूं हूंदियूं आहिनि, कुछ ग़लतान हूंदा आहिनि, पर इंसान जॾहिं ग़लतान कंदो आहे त उन जो को बि हल न हूंदो आहे। अॼु ग़लती जे बाबति मां तव्हां सां हिकिड़ो वीडियो शेयर थो कयां। हिकु नौजवान छोकिरो ऐं हिकु नौजवान छोकिरी ॿई कॉलेज पढ़ंदा हुया। ग़रीब घराणे जी हुई, सुलछणी हुई, ख़ूबसूरत हुई। अलाह पाक उनखे वॾो हुस्न अता कयो। जेको छोकिरो हो उहो वॾेरे जो पुटु हुयो। उन्हनि खे काफ़ी मिल्कियत हूंदी हुई। हिननि जो पाण में उथणु वेहणु, हिक ॿिए खे सुञाणणु, हिक ॿिए सां वास्तो रखणु, हीउ तमामु थोरे टाइम में हिक ॿिए जे वेझे अची विया। छोकिरे चाहियो त मां तोसां शादी कयां। छोकिरीअ हुनखे जवाबु ॾिनो त मां पंहिंजे पीउ माउ खां सवाइ को बि फ़ैसिलो न कंदो। छोकिरे चयो त को मसइलो न आहे, मां पंहिंजी अमड़ खे रिश्ते लाइ मोकिलियां। वॾेरे जी घरवारी हुन ग़रीब जे घर आई, जी हक़ीक़त ॿुधाई। उन चयो त मां पंहिंजी छोकिरी खां पुछा कयां। उन्हनि टाइम वरितो। टाइम वठण खां पोइ उन वालिद पंहिंजी छोकिरी खे ॿुधायो त तुंहिंजो रिश्तो आयो आहे फ़लाणे वॾेरे जे पुट जे लाइ। छोकिरी चयो जेको तव्हांजो फ़ैसिलो। पीउ उनखे ॿुधायो त हीउ शराबी आहे, पैसे जे हूंद हिननि खे अंधो करे छॾियो आहे। हिननि माण्हुनि में सुञाणप कोन्हे त मुंहिंजो तजुर्बो जेको आहे त हीउ हिकिड़ा ख़राबु माण्हू आहिनि। वधीक शादी तोखे करणी आहे, मां जेको पंहिंजो तजुर्बो आहे उहो तव्हांजे अॻियां रखियो। पीउ पंहिंजे धीउ खे ॿुधायो। छोकिरी को बि जवाबु न ॾिनो। आख़िर छोकिरी जे पीउ हुननि ॾे जवाबु करे मोकिलियो त असां इहो रिश्तो न कंदासीं। हिननि जो वरी साॻियो ई कॉलेज में उथणु वेहणु हक़ीक़त हूंदो हुयो। छोकिरे हिन खे पंहिंजी मुहबत जे चाल में एॾो फासायो। हाणे वॾेरे जो पुटु जेको आहे त इंतकाम ते लही आयो त मां कंहिं बि सूरत में हर हाल में इहा छोकिरी हासिलु कंदुमि। आख़िर छोकिरी खे घरां निकिरण लाइ चई, छोकिरी खे राज़ी करे वियो। हिननि भॼी वञी शादी कई। कुंवार वठी पंहिंजे घर वियो त वॾेरो जेको तो पुट ते कावड़ियो त हिन जी हैसियत असांजी हैसियत बराबरि न आहे। हे तव्हां कीअं हिन ॾे रिश्तो मोकिलियो ऐं तव्हां कीअं हिन खां ॿाहिरां शादी कई, जेका भॼी अची तोसां जंहिं शादी कई। बहरहाल पुट खे हुन सख़्ती सां मना करे छॾियो। हुनजो तहखाने में नौकरनि जा कमरा ठहियल हूंदा। पुट खे चई त इन हेठि तहखाने में छोकिरी जी रहाइश कर, तूं हिन सां शादी कई आहे, मजाल जो तूं हिन सां वरी मिलणु करे। छोकिरे बि ॻाल्हि मञी पीउ जी। पोइ पीउ जे अदब में हुयो। छोकिरी खे चई त हाणे मां पंहिंजे पीउ जी ॻाल्हि मोटाए नथो सघां, तोखे हाणे हेठि तहखाने में रहणो आहे। छोकिरी तक़रीबन 3 महीना अकेली नौकरनि वारे कमरे जे रूमनि में रहंदी हुई। हिकिड़ा नंढड़ा क्वार्टर ठहियल हुया जंहिंमें सॼे घर जो कमु कार रद बचा हक़ीक़त हेठो करे मथे नौकर खणी वेंदा हुया। 4 महीना गुज़रिया। पीउ हिन खे चयो त तूं हिन छोकिरी सां वञी हेठि मिली सघे थो, उन सां रही सघे थो, पर उनखे मजाल जो मथे वठी अची असांजे महल में, छो जो माण्हू असां ते खिलंदा। इहा ॻाल्हि ॿाहिरि बि न निकिरे। छोकिरो वञी हेठि हुन नौकरनि वारे क्वार्टर में रहणु शुरू कयो। छोकिरीअ जी जेका दिलि हुई उहा फिटंदी पई वञे। माई पेट वारी थी वई। 5 महीनो ॿारु पेट में अची वियो। 5 महीना टाइम गुज़रियो। उन खां पोइ हिन छोकिरे पंहिंजे पीउ खे ॿुधायो त मुंहिंजी घरवारी पेट वारी थी वई आहे। चई त डॉक्टर ॾे वठी वञी चेकअप कराए। उहो शहर वठी वियुसि। चेकअप करायूं त हुनखे न्याणी जो औलाद ॿुधायूं। वापसि आया, अची हिन पीउ खे ॿुधायो। हिन चयो त कंहिं बि सूरत में न्याणी पैदा न थिए, कंहिं बि हालत में। हाणे छोकिरी ॾांहुं हिननि जो रुझान तमामु घटि थींदो वियो। छोकिरी खे इन लाइ बि हासिलु कयो त हिन जे पीउ खां इंतकाम वठां त असां सां न कई। आख़िर छोकिरी वरी बि तहखाने में अची रहणु लॻी। पीउ हिन खे ॿुधायो त कंहिं बि सूरत में इन ॿार खे ज़ाया कराए। हे वठी वियो हकीमनि ॾे, हुननि ॾे मतिलबु काफ़ी डॉक्टराणियुनि ॾे वठी वियुसि। सभिनी इनकार करे छॾियो त ॿारु पको आहे, असां इहो कमु न कंदासीं। पोइ जीअं हुनखे पीउ चवे पियो त उअं ई उहो कंदो रहियो। आख़िर पीउ हिन खे चयो त कंहिं तरीक़े सां हिन जो खून कर। पोइ वरी चेकअप लाइ घरवारी खे वठी वियो। शहर हुनखे खाराए पीआरे। शहर मां जॾहिं मोटिया त उन दरिया जे किनारे ते हिन खे कुझु घुमाइण लाइ कुझु शइ बि वरितऊं। हे खाईंदा बि विया, घुमंदा बि विया, पंहिंजूं पुराणियूं ॻाल्हियूं बि कंदा रहिया। छोकिरी एॾी परेशान हुई। आख़िर उहो नौजवान ॾाढो हुयो। उहा हाणे ॻोरारी हुई, कमज़ोर हुई। हिन जो रओ लाहे हिन जा हथ पेर ॿधी हिनखे दरिया में उछली। हीउ वापसि आयो, पंहिंजे पीउ खे ॿुधाई त कमु थी वियो आहे। वॾेरे पुलिस खे घुरायो। उनखे सॼी हक़ीक़त ॿुधाई त मुंहिंजो पुटु वियो घरवारी खे दवा वठी ॾियणु। वापसी में हिन जो पेर स्लिप थी वियो। मुंहिंजी नुंहुं किरी पई दरिया में।
टोबू घुरायूं, सॼो ॾींहुं राति इहे टोबू हलंदा रहिया, आख़िर हिन जो लाश न लभियो। ॿिए ॾींहं ते हुनजो लाश लभियो। पर पुलिस खे 5 रुपया ॾेई वात हुनजो बंदि करायूं। हाणे हीअ त घर में ख़ुशि हुया, कुदरत मुंहिंजे अलाह जी वॾेरो बीमार थी पियो। काफ़ी इलाज कराइण खां पोइ आख़िर ही फौत थी वियो। हाणे सॼी माल मिल्कियत जेको बि हुयो त उहो छोकिरे जे हथ में अची वियो। हाणे छोकिरे खे सुकून कोन्हे, जाॾे बि वञे जेको हिन पंहिंजी घरवारी जा हथ पेर ॿधी उनखे धिको ॾिनई, उहो सॼो हिन जे सिस्टम में जुड़ियल हुयो दिमाग़ में। हीउ चाहे पियो त इहा शइ मुंहिंजे दिमाग़ मां निकिरे। आख़िर ही बि बीमार थी पियो त काफ़ी हकीमनि हिन जो इलाजु कयो, काफ़ी डॉक्टरनि खे ॾेखारियूं, कुझु तावीज़ूं करायूं। छोकिरो हिकिड़े ॾींहुं ख़्वाब थो ॾिसे थो त हुनजी घरवारी उनखे चवे थी त तो मूंसां एॾो ज़ुल्म कयो आहे, तो पंहिंजे पीउ जी ॻाल्हि कॾहिं न मोटाई, मां केॾी वॾी ग़लती कई, मां पंहिंजे पीउ जी ॻाल्हि बि मोटाई, तुंहिंजी ॻाल्हियुनि ते मां तोसां शादी कई ऐं तो मूंसां कहिड़ो सलूक कयो, ऐं इन जो बदिलो तोखां ज़रूरु थींदो। आख़िर हिन जा वहम गुमान वधंदा विया। छोकिरो कंगाल थी वियो, बर्बाद थी वियो। छोकिरे वटि कुझु बि न रहियो, न महल रहियो, न बनियूं रहियूं, न माल मिल्कियत, सभु कुझु तबाह करे छॾियईं पंहिंजे इलाज ते। छोकिरे जी माउ आख़िर मजबूर थी छोकिरीअ जे पीउ ॾे वई, उन सां सॼी हक़ीक़त कई। तुंहिंजी छोकिरीअ खे ज़बरदस्त भॼाए वञी शादी कई, उन खां पोइ उन जा हथ पेर ॿधी दरिया में लोड़े छॾियईं। तुंहिंजे धीअ जो क़त्लु थियो आहे, मुंहिंजे पुट कयो। हू त ग़रीब हुयो, मिसकीन हुयो वीचारो, कुझु करे न पियो सघे। उन चयो त मां पंहिंजो फ़ैसिलो अलाह ते रखां थो, मुंहिंजो फ़ैसिलो उहो ई कंदो। दोस्तो, आख़िर उहो छोकिरो बि तड़पी 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 मरी वियो। सॼे ज़माने खे ख़बर पई त हिन छोकिरीअ सां हिननि अहिड़ो वेधन कयो ऐं अलाह पाक अहिड़ो हशर कयो जो ज़मानो हिननि जो मिसाल ॾींदो हो हिक हिक खे। हिकिड़ी मिसकीन छोकिरीअ खे खणी अची पंहिंजी मोहबत जी जाल में फासाए उन्हनि सां हिननि कहिड़ो हशर कयो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जेका छोकिरीअ कई उहा गलतान हुई, छो जेको छोकिरे कयो उन पंहिंजे पैसे जी मस्तीअ में पंहिंजो इंतकाम कयो। जॾहिं बि असां ॿियनि जो नुक़सानु कंदासीं त नुक़सानु असांजो बि थींदो। हिन धरतीअ ते अगरि को ग़रीब कंहिंखे पुॼी नथो सघे, उन्हनि खे इहो यादि हुजणु खपे, सुप्रीम कोर्ट खां मथे बि हिकिड़ी अलाह जी कोर्ट आहे जिते इंसाफ़ थींदो आहे ऐं उहे फ़ैसिला अटल हूंदा आहिनि, उन में नस्ल तबाह थींदा। जेको बि कंहिं ॿिए जे लाइ बुरो न चाहींदो त उन जे लाइ कॾहिं बि बुरो न थींदो। छोकिरीअ ग़लती कई, उन पंहिंजे पीउ जी इज़त न कई, माउ जी इज़त न कई, पंहिंजे ख़ानदान जी इज़त न कई ऐं अलाह पाक उन छोकिरीअ सां अहिड़ो वेदन कयो जेको सॼी दुनिया उन जो मिसाल बणी। पर उन छोकिरीअ सां नाजाइज़ी जेका उन्हनि वॾेरनि कई, उन वॾेरनि खे अलाह पाक अहिड़ो इबरत जो निशानो बणायो, सॼी दुनिया उन्हनि जा मिसाल हिक ॿिए खे ॾींदा हुया। चवंदा आहिनि त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। मुंहिंजो वीडियो अगरि पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अल्लाह निगहबान।